सभिनी प्यारनि दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम या अली सलाम मदद। सिंध के मौसम सां गॾु मां तव्हांजो प्यारो दोस्त वक़ार अली रिंद। दोस्तों मौसम की ॻाल्हि कंदासीं। सब खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं गर्मी की लहर के बारे में। ये जेका गर्मी की लहर है 29 मई ताईं जारी रहण जा इम्कान आहिनि। हीअ जेका गर्मी की लहर है 29 मई ताईं जारी रहण जा इम्कान आहिनि। ऐं उत्तर सिंध ऐं विचोली सिंध मतलब ज़िला जैकबाबाद, कश्मीर, घोटकी, सखर, लाड़काना, उनखां पोइ ज़िला दादू ऐं नवाबशाह, इन इलाइक़नि में किथे 49, किथे 48, किथे 50, किथे 51 सेंटीग्रेड रिकॉर्ड थी सके थो अचण वारनि ॾींहंनि में। 27, 28, 29 मई जे दौरान मतलब इन इलाइक़नि में शदीद गर्मी की हिकिड़ी लहर दाख़िल थियण वारी है। ऐं पंहिंजो एहतियात लाज़मी कजो। वध खां वधि अगरि जेतिरो थी सघे पाणी जो इस्तेमालु कयो। ऐं सिज जा जेके तेज़ वक़्त आहिनि उन्हनि ते ॿाहिरि न निकिरो। मतिलबु त मंझंदि 11 बजे खां शाम जो 3-4 बजे ताईं घरनि में ही रहो त बहितर आहे। दोस्तों गर्मी की लहर सिर्फ 4-5 ॾींहं जारी रहंदी। उत्तर ऐं विचोली सिंध ऐं उत्तर बलोचिस्तान, सिब्बी ऐं आसपास जे इलाइक़नि में गर्मी की शिदत जेका आहे वधीक हूंदी। बाक़ी अगर ॻाल्हि कयूं बलोचिस्तान के काफ़ी इलाइक़नि में ओला जी सुठी हवा लॻंदी आहे। उन सां गॾोगॾु ॾखण सिंध जे काफ़ी इलाइक़नि में ॾखण जी हवा जेका ख़ुश्क आहे उहा जारी रहंदी, जंहिं सबबु सुबुह ऐं शाम जे वक़्तु जेको मौसम आहे ज़बरदस्त रहण जा इम्कान आहिनि। बाक़ी अगर ॻाल्हि कयूं थरपारकर, कराची, बद्दीपुर, सजावल, इन इलाइक़नि में बि किथे 44, किथे 45, कुछ इलाइक़नि में 48 सेंटीग्रेड 28, 29 तारीख़ ताईं रिकॉर्ड थी सके थो। गुजरात, राजस्थान के काफ़ी इलाइक़नि में गर्मी की ज़बरदस्त लहर है। ऐं हीअ जेका गर्मी की लहर है 3 मई ताईं जारी रहंदी। उनखां पोइ जून के पहिरीं हफ़्ते में गर्मी में घटिताई ईंदी आहे। हिकु बरसाती सिस्टम बि नज़र अचे पियो। मग़रबी सिस्टम आहे ऐं हिकु सर्कुलेशन ठहे पई, उनजे करे समुंड जी सपोर्ट हूंदी अरबी समुंड जी, ऐं गर्मी उनखां अॻु थिए पई। त उमेद आहे त सिंध ऐं बलोचिस्तान में 31 मई खां जून की शुरू वाला जेके 3-4 ॾींहं उन्हनि में बलोचिस्तान ऐं सिंध जे कुझु इलाइक़नि में गकर ज़बरदस्त ठहनि आहे। हिकु बहितरीन बरसाती सिस्टम जेको आहे असांखे नसीब थिए। उमेद आहे, मुंहिंजी दुआ आहे अल्लाह साईं रहमत जी बरसाति वसाए पूरी सिंध जे मथां, जंहिंमां असांखे जेका फसल आहिनि उन्हनि खे फ़ाइदो मिले। दोस्तों इहो बरसाती सिस्टम ऐं गर्मी जे बारे में मालूमात ऐं वधीक मालूमात इंशाअल्लाह तव्हांखे ॾींदा रहंदासीं। मौसम आहे इन में तब्दीली जेका आहे थींदी रहंदी आहे। सम्झण जी कोशिशि कंदा कयो। असांजो जेको कमु आहे तव्हांखे सिर्फ़ु इम्कान ॾिसी ॿुधाइणु आहे, वसाइण या घटाइण गर्मी या वधाइण न आहे। महिरबानी करे जेके दोस्त असांजा प्यारा दोस्त आहिनि, जेके असांखे बहितरीन कमेंट कंदा आहिनि, हर वीडियो में बहितरीन कमेंट कंदा आहिनि, असांजो मक़सदु आहे सिंधी ज़बान ते तव्हांखे मालूमात ॾियणु आहे।